ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा आचर मरियम खे तलाक ॾींदो? छा रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान जे ख़िलाफ़ कहिड़ो क़दम खणण वारो आहे? छा रईस कमाल ख़ान पठाणी जे चवण ते ओठे सां हथु हिकु कंदो? छा ओठो बि रईस कमाल ख़ान सां हथु हिकु कंदो? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि जे आॾो रखंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तो कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं शादो आबाद हूंदा। दोस्तो वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटण खे आल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तो हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते त ज़हर ज़िंदगी ड्रामा जी ईंदड़ क़िस्त में आचर मरियम खे तलाक ॾींदो, छो जो आचर खे सॼी हक़ीक़त ख़बर पइजी वेंदी आहे त रईस कमाल ख़ान ओठे ऐं वारिस सां हथु हिकु कंदो ऐं ओठे वारा बि रईस कमाल ख़ान सां हथु हिकु कंदा ऐं रईस गफ़ार ख़ान ॿियनि माण्हुनि खे ख़रीद कंदो रईस कमाल ख़ान जे ख़िलाफ़ ऐं राणो बि तमामु जल्द ठीकु थींदो ऐं कमाल ख़ान खां पंहिंजो पलांद वठंदो जेसीं ताईं मीरा बि तमामु जल्द ठीकु थी वेंदी। उम्मीद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तो मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।